तो इसका नाम नहीं रखा बसंती। तो भाई ये लड़की है, इसकी भी कुर्बानी होगी। कौन से दिन होगी ईद के पहले? कितने में लिया है ये? मैंने लिया है 280 का। 280? 1 लाख का फर्क आ गया। 1 लाख का फर्क आ गया। मतलब शरारत। अरे भाई यार ये तुमने नाम कसम से इतना अच्छा रखा है ना इसका, इसकी हरकतें वही है भाई। ओ दोस्तों मैं फंसी आ रहे भी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज असा आया हूँ पांजे पाड़े में। बरसाई लाखानी उत्ते बटरे जानवर वाह जा कमाल जा जानवर आहिनि ऐं मुक़ाबले जा जानवर आहिनि। हिकिड़ो हे बि जानवर हेॾां बीठो आहे। तुंहिंजी वीडियो हिन खे नथी वणे सम्झी, जीअं तो वीडियो जो अनाउंसमेंट स्टार्ट कई तीअं भॻ आया जानवर थोरे, त मूंखे लॻे थो तुंहिंजी वीडियो न वणी आहे। असल में उन्हनि खे वणे हिन लाइ नथी जो मां चयमि त हिकिड़ो जानवर असां सां ॿियो बि बीठो आहे, तोखे ॾिसी परेशान मुंहिंजो पासो वठंदा यार, या कहिड़ी तो ॻाल्हि कयूं। हलो जानवर ते अचूं था, ॾिसूं था त हे जेको बैल आहे हिनखे असां छा चवंदा आहियूं सिंधी में? हिनखे ॾे ढगो। ढे ढगो अचे थो, ढे ढगो अचे थो, अचे थो ढे ढगो। अच्छा ढगो, हिन जो मालिक हे थो लॻे असांखे साम्हूं वारो मालिक। पुछूं सा यार खणे पियो थो तोखे बोल। ॻाल्हाए बि थी, ढगिया ढगो आहे, ढगो आहे मूंखे लॻे ढगो नर्रा 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 ॻाल्हाए पियो थो। हे अंदाज़न हे घणे जो थी सघे थो? मूंखे नथो ठहे, अलाए जारी करे ॻाल्हि न वणेसि। माना जॾहिं घणे जो थी सघे थो? को फाल्ट आहे पैसा बता घणे जो आहे? यार मुंहिंजो आइडियो आहे अटकल 1,70,000 ताईं हूंदो। 170। हल ठीकु आहे। इहो हिननि जानवरनि जा ओरिजिनल मालिक बि हिते बीठा आहिनि। असां उन्हनि खां पुछंदासीं सही त घणे जो आहे घणे जो आहे। बहरहाल हिन जो तव्हां सेटअप मेरा चाहे अगर मां तोखे सही रक़म ॿुधाई त मुंहिंजी चांहि तुंहिंजे मथां हक़ आहे। चाहे तूं हूअं ई पई, चांहि जी कहिड़ी ॻाल्हि आहे? चाहे तूं हूअं ई वरी बि यार। हाँ हलो ठीकु आहे, पुछूं था। हिन मालिक बि बीठो आहे ऐं पेरनि में दोस्तो हे पातल अथसि, ईची में हे पातल अथसि। ॿियो जानवर हे बि हिन जे टक्कर जो आहे, हे जानवर हिन जे टक्कर जो आहे। हिन जो मालिक बि असां ॾिसूं था, हुन खां पुछूं था त हे घणे जो आहे। पहिरियों असां पुछंदासीं नवीद खां, अब हे घणे थो लॻे बरसात? ॿिनि लखनि जे अंदरि आहिनि भई। ठीकु आहे, पुछूं था। पर यार मूंखे वधीक था लॻनि, हे ज़बरा आहिनि ऐं मूंखे वेट बि हिननि जो भलो थो लॻे। टाइट वाइट बि लॻनि था, वधीक पुछूं था। हिन अधे खां काॾियो अधो काॾियो भाई आप इस तरफ आ सकते हो भाई? अच्छे तो माँ अंदर तो रिपीट ही ना पाए जानवर। अस्सलाम वालेकुम दोस्त, कैसे हो? ठीक ठाक। फिर से क्या नाम है आपका? अली हसनैन। अली हसनैन, क्या नाम है यार तुम्हारा, कसम माशाल्लाह बहुत अच्छा नाम है। अच्छा दोस्त मुझे ये बताओ, ये जानवर आपका है? जी जी मेरा। ये आपके कितने में लिया है? ये मैंने लिया है 280 का। 280? 1 लाख का फर्क आ गया। 1 लाख का फर्क आ गया। इस बंदे ने बोला यार 2 तक मुझे लग रहा है। मैंने बोला नहीं, वेट उसका बता रहा है ये थोड़ा महंगा होगा, तो ये 280 का है दोस्तों। है 80 जो है। और ये कितने का है? इसका मालिक का है, ये पूछते हैं इसका मालिक का है। हाइट वाइट मुझे, हालांकि वो हाइट में थोड़ा सा बड़ा लग रहा है, लेकिन खूबसूरत ये ज्यादा लग रहा है मुझे। तो इस बंदे, इसका मालिक कौन है आपको पता है कुछ? इसका मालिक है मेरे दोस्त ही है, पीछे खड़ा है। पीछे खड़ा है, पीछे खड़ा है, पीछे खड़ा है, पीछे खड़ा है, पीछे किधर खड़ा है भाई? आप आओगे? आ जाओ। यही बताएगा? यही बताएगा। ओके अब भाई आपकी है। पहले ये बताओ, मेल है फीमेल है? मेल है। वो कितने का है? वो है 310 और ये 280। मतलब मेरा तजुर्बा काम कर गया ना? जी जी बिल्कुल। मैंने यही कहा था, वो थोड़ा सा वेट में मुझे ज्यादा लग रहा है, लेकिन ये खूबसूरत ये लग रहा है, खूबसूरत ये, वेट में वो ज्यादा है ना? तो आपने इसका कोई नाम हम रखा है? इसका नाम है गब्बर। गब्बर सिंह? गब्बर सिंह नहीं, गब्बर, सिर्फ गब्बर। क्या नाम तो चुन के रखा है। इसकी हरकतें भी मुझे ऐसी बता रही है, थोड़ी ऐसी आंखें वांखें इसकी ऐसी है ना कि ये दोस्तों इन्हें नालो जो रखते हैं गबर रखते हैं, उन्हें हरकतन में भी ये तो लगे। हिकिड़ो गबर असां वटि भी बीठो पर कम न आहे, कम जो है गबर। ईद के कौन से दिन बिस्मिल्लाह करोगे? ये दूसरे दिन होगा। दूसरे दिन हर साल करते हो आप? जी जी हर साल दोस्त कंदो आहे। ईद जे ॿिए ॾींहं ते हिन जी कुर्बानी थींदी। कुर्बानी जो जानवर आहे माशाल्लाह। गोश्त का भी कह दो ना भाई को। नहीं माशाल्लाह, प्लेस देखो भाई, जगह देखो। मैं आपको जगह दिखा दूं, इसके लिए इन्होंने जो इंतजाम किए हैं। ये मट्टी जो है, ये मट्टी भालू मट्टी है ना? भालू मट्टी ली है और ये जगह बनाई है, पूरा ऊपर सिस्टम बनाया। कितना खर्चा आ गया ऊपर इस पे? ये टोटल मिट्टी वगैरह हर चीज मिला के 35 से 40 हज़ार रुपए लगे। 35 से 40 हज़ार भाई। एट्रन जानवर जो सिस्टम है मिला के किया होगा सबने? जी जी मिला के किया है भाई। अब 35-40 हज़ार सिर्फ इन जे सेटअप लाए। सेटअप जाते प्रति तो हाणे ना 35-40 हज़ार यार। हे मूंखे लगे तो थोड़ो शरारती आहे। नालो अहिड़ो अथसि न। हकीकत में इमरान यकीन कर, तो हूं चुप बीठो जॾहिं को तूं आयो आहीं त मतलब शरारत। अरे भाई यार ये तुमने नाम कसम से इतना अच्छा रखा है ना इसका, इसकी हरकतें वही है भाई। अरे भाई ये देखो भाई, इसकी हरकतें देखो। चलो भाई। और वो बच्चियाँ लग रही है? वो बच्ची है ना? वो किसकी है? वो भी मेरी।
वो भी आपकी है? मतलब इसके साथ वो फ्री में मिली है क्या? नहीं वो पैसों की वो भी पैसों की है। वो कितने की मिली? वो लिया हमने 1 लाख की। 1 लाख की भाई। मतलब यार आप शर्ट दूसरी कलर की पहन के आते तो ये मसला नहीं होता। आपको भी व्हाइट कलर की शर्ट नहीं, हो सके नहीं, वो नहीं, तो सोचता होगा कोई आपस में कनेक्शन है। नहीं देखो, ये जो जानवर होता है ना रेड कलर पे लड़ता है ना भाई। ऐसी है। मैंने तो व्हाइट पहनी हुई है, तो मेरे साथ ये नहीं लड़ रहा। ये बराबर में जो बंदा खड़ा है ना, इसमें थोड़ा मसला लग रहा है। इसमें थोड़ा मसला है क्योंकि इसने पैसे कम लगाए। माता के 400 पैसा घट लगाए, इन्हें जगह थोड़ा मसलो अथई। हाणे ॿुधी पैसा बहरहाल मूंखे जेको लॻे थो, हर कंहिंजो पंहिंजो ओपिनियन आहे। मूंखे जेको लॻे थो त तोखे व्हाइट शर्ट पातल आहे, हुन जो कलर व्हाइट आहे, मसलो इहो आहे सॼो। मैंने छॾींदा दोस्तो, हिन जा पैसा जेके तव्हां ॿुधिया, हिन जा पैसा बि तव्हां ॿुधिया। हो लख रुपए जी आहे, परियों जेका आहे लख रुपए जी आहे। हाणे अॻिते हलूं था त अॻिते वरी जेके आहिनि न बकर, उहे मां तव्हांखे ॾेखारियां थो। बकर किथे आहिनि? बकरनि ॾे मां हलियो वेंदो आहियां। बकरनि जो को मसलो कोन्हे। बकर 1 2 3 4 माशाल्लाह जाम बीठा आहिनि। ये तुम्हारा है बेटा? जी अंकल। कौन सा तुम्हारा है? मेरे मतलब कितने तुम्हारे? ये 2 हैं। ये 2 हैं। ये एक ही है। ये तो बहन भाई लग रहे हैं। नहीं, भाई है। भाई है। दोस्तों हिकिड़ो हे आ चेतो है भेण भाइरनि। ऐं हिकिड़ो ॿियो बि बीठो, मां तव्हांखे ॾेखारियां थो। हिकिड़ो हे बि बीठो आहे। हाणे आहिनि घणनि जा इहा मूंखे ख़बर न आहे, पर दोस्त खां पुछूं था त कहिड़ो केतिरे जो आहे, कहिड़ो केतिरे जो आहे। हिकिड़ो हे बि बीठो आहे। पोइ हे बि बीठो आहे। नवीद लाइ काॾियो? नवीद अब तू बकरनि जो मूंखे सही ॿुधाईंदे, मूंखे लॻे थो। हाँ तव्हां कहिड़ो इंसान? हाँ इंसान सब बकर आहियूं केरु? ईअं चओ न, आहियो केरु? असां चांडियूं ए साम्हूं वेठा तो बरसां राबिया में पार था बेफ़िक्र थी। पोइ तूं ॿुधाए न हे कंहिंजा आहिनि? लाखानी वारनि जा आहिनि। तव्हां हिते छा था कयो? अरे वाह, तूं पाण केरु आहीं? हाँ रानीपुर जो नंगरे जो। अरे रानीपुर जो नगरे जो आवा है। रानीपुर जो नगरे जो अथव। माना हिननि जो सॼो केयर तूं कंदो आहीं? ख़ाली तूं कंदो आहीं? रात जो वरी ॿिया ड्यूटी में। इधर आ बच्चा, तुम्हारा नाम क्या है? अली हसन। अरे उसका भी नाम अली हसन, तुम्हारा भी नाम अली हसन। उसने बड़े जानवर रखे, तुमने छोटे रखे। तुम छोटे इसलिए है ना। हलिया हाणे बकर ॿिया ॾेखार भला, है ना? हलिया ॿिया ॿार ॾेखार भला। अरे हिकिड़ो हे बि आवा, हे बि वॾो जानवर आहे। हे बकर बीठल आहिनि। पोइ परियां कंहिंजा आहिनि? ये ब्लैक है। हलिया भला, हलिया ए टक्कर तो न दो, ए टक्कर तो न दो। हण दो। अब बच्चो नवी दलाय का दियो। मुझे पार्टनर ओडे भी रहो आ। बकरन जा पैसा बुधा न हेडा अच न। कुछ तो हुंदो आ इनन के। हलिया एकरो हे बकर बीठो आ। छड़े करे हे माशाल्लाह बकरा बकरिया बकरो बकरा। अब हिन बकरा मुके तू पैसा बुधा। यार 55,000 होंदे। 55,000 55,000 हे दसी दो। अब ने घणा पैसा? 65। तू 10,000 घट बुधाए। फर्क अची वियो न। बहरहाल तू थोरो मूंखे लेट तो करे नी। ॿिया जानवर किथे भला? हलो ओ दोस्तों मां फासी अरे हे भी दोचे काने फासे तो हे भी विढ़ंदो आ। अब हे भी तो विढ़े। हाणे असां वञूं कीअं? भॼूं या छा कयूं? आवाज़ चुप। अब हिनखे छा थियो आहे? छा थो चए? हाँ मस्तिया हे तुंहिंजो आहे? अब हे तेज़ आहे सभिनी मां तेज़ जेको आहे हे ई थो लॻे। हे कंहिंजो आहे? हे बि ॿई? माशाल्लाह। एक मिनट बेटा, एक मिनट। ये बकरा किसका है? हाँ ये किसका बकरा मेरे को नजर आ गया भाई? इस लड़की का। इसका नाम क्या है बेटा? इसका नाम क्या है? नाम ही नहीं रखा है। चिंटू। क्या नाम है इसका? अरे ये लड़की है क्या? तो बसंती तो लड़कियों का नाम होता है? अजरक टीवी। हाँ तो इसका नाम नहीं रखा बसंती। तो भाई ये लड़की है, इसकी भी कुर्बानी होगी। कौन से दिन होगी ईद के? पहले दिन। चलो भाई पहले दिन इसकी कुर्बानी होगी। कितने का लिया बेटा? 40 रुपीस 1000 लाख और 40 लाख नहीं भाई बहुत महंगा है ये तो। 40 लाख में बहुत महंगा है दोस्तों। तव्हांखे मां रेट ॿुधाया बकरनि जा वॾनि जानवरनि जा त रेट अच्छा आहिनि। मुंहिंजो दोस्त कुछ ग़लति ॿुधाए पर हुननि ॾिसो त भाई हेतिरे जो आहे। नेक्स्ट वरी असां वीडियो में कंहिं ॿी जगह ते वेंदासीं, कंहिं लोकेशन
तेसिताईं भाउ जे चैनल खे सब्सक्राइब कजो, लाइक कजो, शेयर कजो ऐं इंशाल्लाह वरी पाण गॾु हूंदासीं।